अॼु जेका बरसाति अचे पई हम्म, उहा अॼु बि कल्ह वांगुरु थरपारकर जे इलाइक़नि में वधीक बरसाति हूंदी। नंगर पारकर, इस्लाम कोट, डाहली, छाछरो ऐं उमरकोट जा हम्म, इलाइक़ा, इन्हनि में बरसाति जो मिक़दार वधीक हूंदो। बाक़ी उन खां अलावा मीरपुर ख़ासि, सागड़, किपरो, अछड़ो थर ऐं मथे घोटकीअ ताईं ॾहकी उबाड़ो, इन्हनि इलाइक़नि में चङी भली बरसाति पवंदी। ऐं पोइ वरी जेकॾहिं असां हिन तरफ़ अचूं विचोले पासे तरफ़ हम्म, त बदीन, छटो ऐं मथे नवाबशाह जे पासे शरफ फिरोज़ या उन खां मथे सखर तरफ़, शिकारपुर तरफ़, हिते बि बरसाति वसंदी, पर किथे कुझु घटि हूंदी। जीअं उत्तर तरफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते थोरी घटि हूंदी। विच में जेके नवाबशाह वारा इलाइक़ा आहिनि उते कुझु वधीक हूंदी, पर विचोले क़िस्म जी बरसाति हूंदी जेका हेठि ठटे ताईं, हैदराबाद ताईं ऐं बदीन ताईं वसंदी। हम्म, पर वरी कराचीअ जी ॻाल्हि कजे त कराचीअ में बरसाति जो अॼु चांस बिल्कुलु आहे। अॼु शाम जो देरि सां कुझु बरसाति जो सिस्टम ईंदो, पर बरसाति जो सिस्टम कमज़ोर थी चुको हूंदो। इन करे कराचीअ में तमामु घणी बरसाति जो को ख़तरो कोन्हे, हल्की फुल्की बरसाति वसी सघे थी। हम्म, बाक़ी जेके जी असांजा इलाइक़ा आहिनि, काछे जा इलाइक़ा या थाणो बुला खान या खीर सां गॾो वारा इलाइक़ा, दादू वारा, जोही या वाही पानी जा इलाइक़ा आहिनि, या कमर शेदात कोट आहे, त इन्हनि में बरसाति जो इम्कान आहे, पर बरसाति तमामु घणी न हूंदी। सही। नज़ीर साहब इहो ॿुधायो त कराचीअ वारा इंतज़ार कनि था बरसाति जो, अगरि मींहुं वसंदो बि त छा इहो कंटिन्यू हफ़्तो हलंदो या 2 ॾींहं या 3 ॾींहं असीं एक्सपेक्ट करे सघूं था, या प्रेडिक्शन इहा बि ग़लति थी वेंदी? न, बरसाति जेका आहे बिल्कुलु जेको सिस्टम आहे उहो हिन वक़्तु गुज़रे थो पियो। तक़रीबन हिन वक़्तु जेका उनजी पोज़ीशन आहे सेंटर जी, उहा राजस्थान में आहे, यानी नंगर पारकर खां थोरो ओभर तरफ़ आहे। सही। त इहो असां खां कराचीअ खां तमामु परे आहे। हम्म, इन करे कराचीअ ते इन जा असर पवंदा, पर घटि असर पवंदा। बिल्कुलु इहो नथो चई सघिजे त को बरसातूं वरी अञा हिन अगस्त जे महीने में न ईंदियूं। न, बरसाति जा सिस्टम अॻिते बि अचणा आहिनि, 1-2 सिस्टम अञा अचणा आहिनि अगस्त जे दौरान। अच्छा, नज़ीर साहिब, अव्हां ॾिठो त पुठियां साल बि बरसातूं हुयूं ऐं बरसातुनि जो सिलसिलो त साल साल हलंदो रहे थो, पर उन जी बचाव जे लाइ के इब्तिदाई तदाबीर कोन हूंदियूं आहिनि। इन बाबति अव्हांजो छा चवणु हूंदो? ऐं हिकिड़ो ॿियो अहम सुवाल जेको इन सां गॾु आउं करणु चाहींदुसि त मुख़्तलिफ़ हंधनि ते, मतिलबु सूबनि जी ॻाल्हि करियूं या कुझु शहरनि जी, कराची में बैरिया टाउन जी ॻाल्हि करियूं त बरसाति जे पाणी खे जमा कयो थो वञे, पर अनफॉर्चुनेटली इते ड्रेन थो थी वञे। अलबत्ता असांजे लाइ परेशानीअ जो बाहिस बणिजी थो वञे जॾहिं गितियुनि ते बीहे थो। छा चवणु चाहींदो? साईं, हाणे इन जे लाइ हिकिड़ी फुल प्लानिंग हूंदी आहे जेका, ऐं उन ते अमल पूरो साल जारी रहे, तॾहिं वञी इहो मुमकिन थी सघे थो त पाणीअ खे मैनेज कीअं कजे, पाणीअ खे किथे स्टोर कजे। या हाणे ॾिसो, जेकॾहिं नंढा नंढा डैम आहिनि त उन्हनि में त पाणी स्टोर थिए थो, पर ॿियो पाणी सभु ज़ाया थी थो वञे। उन्हनि जी स्टोरेज जा के बि इंतज़ाम असां वटि कोन्हनि। जॾहिं त इंतज़ाम करे सघजनि था, जेकॾहिं ग्राउंड वाटर लेवल यानी कि जर जो पाणी तमामु घणो हेठि आहे, त असां जर में वेल ठाहे डायरेक्ट वेल जे अंदरि पाणी मोकिले सघूं था, त जीअं जर में पाणी स्टोर थी वञे ऐं उनखे पोइ इस्तेमालु करे सघूं था। त इहे तरीक़ा आहिनि। इन ते बाक़ाइदा अमल करण जे लाइ को इदारो हुजणु खपे जेको मुस्तक़िल उन ते अमल कंदो रहे, तॾहिं वञी उन मां फ़ाइदो हासिल थींदो।